नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो जे शहर जे लतीफ़ कॉलोनी जे रवासण अज़ीम मंगणे जो संदसि घरवारी नाहिद ख़ातून क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे हिननि दाहींदे चयो त असां ख़िलाफ़ DSP खैरपुर मेहंदी रज़ा मौलवी रियाज़ हुसैन सहतो ऋण ॿारे ॾिनी आहे। अॻूणे मुड़ुस जी कूड़ी दरख़्वास्त ते मौलवी रियाज़ खे 2 लख रुपया न ॾियण तां DSP खैरपुर मेहंदी रज़ा गुज़िरियल ॾींहुं खैरपुर पंहिंजी ऑफिस में घुरिया। असां ॿिन्ही ज़ाल मुड़ुस खे 2 कलाकनि ताईं हिकु कमरे में वेहारे छॾियो ऐं धमकायो। हिननि चयो त असां खैरपुर जे अदालत जी इजाज़त सां शरीयत मूजिबि 13/4/2019 ते निकाह कयो। नाहिद ख़ातून इल्ज़ाम हयो त मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु वहीद सहतो जेको मूंखे कराची गुलशन हदीस फेज़ 2 में रहंदो हो, जिथे मूंखे बदपेशो करण लाइ मारकुट कंदो रहियो, अहिड़ो अमल न करण तां मूंखे तलाक ॾिनो। हिन चयो है त वहीद प्राइवेट अॾो हलाइण तां रेंजर्स कराची में गिरफ़्तार पिणु कयो, उतां रातो राति भॼी पंहिंजे असल शहर हिंगोरजा में रहियो। हिन वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त वहीद सहतो असां ख़िलाफ़ सोबो देरो थाणे ते पिणु कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जेको SSP खैरपुर ऐं अदालत सगोरी B क्लास कयो आहे। नाहिद ख़ातून चयो त मूंखे अॻूणे मुड़ुस मां 2 न्याणियुनि, हर हिक मां 4 साला नगीना ऐं 1.5 साला दुआ जो औलाद आहे। न्याणियूं पिणु अदालत सगोरी ॾिनियूं आहिनि। हिन वधीक चयो त असांजे घर ते वहीद सहतो वारा 2 दफ़ा मारण लाइ हमिलो पिणु कयो, जंहिं ख़िलाफ़ पुलिस क़दम न खणी। वहीद सहतो ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे, जंहिंखे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस केतिरा दफ़ा गिरफ़्तार पिणु कयो आहे। हिन वक़्तु अॻूणे मुड़ुसु वहीद सहतो, असलम सहतो, खुदाबख़्श सहतो, इरफान सहतो, अमानला सहतो, मौलवी रियाज़ सहतो ऐं DSP खैरपुर मेहंदी रज़ा मां सख़्त ख़तरो आहे, जेके कूड़ा केस ऐं मारण जूं धमकियूं पिणु ॾियनि पिया। असां मिसकीन आहियूं, पोरियो करे गुज़र सफ़र करियूं था। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, आर्मी चीफ, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं इंसानी हक़ूक़ जी तंज़ीम खे अपील करियूं था त असां सां ज़ुल्म कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी तहफ़ुज़ इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।